अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 30 न्यूज़ में बड़ी कार आमया मारवी थई हेडलाइंस वाटियो खबरवाद सां शेयर कई पिया ठटो मां। सिंध के जेलनि वारे वज़ीर अली हसन ज़रदारी जी कोशिशुनि सां डिस्ट्रिक्ट जेल जो तामीराती कम भी शुरू कयो वियो आहे। 70 करोड़ रुपए की लागत सां डिस्ट्रिक्ट जेल के मनसूबे ते कम तेज़ीअ सां जारी आहे। ठटे में का भी जेल न हुजण करे मुख़्तलिफ़ वॾनि नंढनि ॾोहनि में मुलविस कैदियुनि खे बदी जेल में रखियो वेंदो आहे। सिविल सोसाइटी और वकील बिरादरी पारा ठटो जेल के तामीराती कम के बे शुरू करण ते सूबाई वसीर की कोशिशुनि की वाखाण कई वई आहे। सिंध के जेलनि वारे वज़ीर अली हसन ज़रदारी की कोशिशुनि सां डिस्ट्रिक्ट जेल जो तामीराती कम भी शुरू कयो वियो आहे। 70 करोड़ रुपए की लागत सां डिस्ट्रिक्ट जेल के मनसूबे ते कम तेज़ीअ सां जारी आहे। अवा खे आग कई पिया ठटे में का भी जेल न हुजण करे मुख़्तलिफ़ वॾनि नंढनि ॾोहनि में मुलविस कैदियुनि खे बदी जेल में रखियो वेंदो आहे। सिविल सोसाइटी और वकील बिरादरी पारा ठटो जेल के तामीराती कम के बे शुरू करण ते सूबाई वसीर की कोशिशुनि की वाखाण कई वई आहे। तफ़सील मालकनासी ठटो मां रहमतुल्लाह छुटोका जी। रहमतुल्लाह वधीक आग कजो। जी हाँ, बिल्कुल संजय जेलनि वारे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जी कोशिशुनि सां गुज़िरियल 15 सालनि खां अल्तवा में पियल डिस्ट्रिक्ट जेल जो तामीराती कम शुरू थी वियो आहे। जॾहिं त 70 करोड़ रुपयनि की लागत सां डिस्ट्रिक्ट जेल जी नामुकम्मल मनसूबे ते कम तेज़ी सां जारी आहे। ठटे में का भी जेल न हुजण करे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि ॾोहनि में मुलविस कैदियुनि खे बदीन जेल में रखियो वेंदो आहे। सिंध हुकूमत के बदीन जेल में कैदियुनि खे ठटे जे अदालत में पेश करण में वॾी ॾुखियाई पेश अचनि थियूं। लखे रुपया ख़र्च बर्दाश्त करणा पवनि था। ओड़ा ठटे जी सिविल सोसाइटी ऐं वकील बिरादरीन पारां ठटे जे ज़िले जे जेल की तामीराती कम के ॿीहर शुरू करण ते अॼु अली हसन ज़रदारी जी कोशिशुनि खे साराहियो आहे। तव्हांखे ॿुधायो वेंदो SSP ठटो सां राब्ते कयो त ॿुधायो त ही ठटे जा जेके कैदी बदीन ऐं ॿियनि जेलनि में मोकिलिया वञनि था, जंहिंजे करे तारीख़नि ते अदालत में अचण ते ॾाढी ॾुखियाई पेश अचनि थियूं। जंहिंजे करे ही को जेको जेल ठाहे थो उहो केतिरनि कैदियुनि ऐं जेके सहूलियतूं पेश ईंदियूं ऐं पंहिंजे तारीख़नि तां जेके जल्दी जेके अदालत में पहुचंदा ऐं ॾुखियाई जेके ख़त्म थी वेंदियूं। होॾां अली हसन ज़रदारी पारां जेके जेल जी तामीरात जो कम जेको तेज़ी सां हिन वक़्तु जारी आहे। जी मेहरबानी वांची रहमतुल्लाह आगाह करण लाइ।